दादू ए सेक्शन थाणे जी हद ॻोठ मल्लू सोलंकी जी रवासन फ़कीर गुलाम मुर्तज़ा सोलंकी संदसि नुंहुं मिसमात मूमल पंहिंजी भेनरुनि मिसमात सूमल मिसमात ज़ाहिरा मिसमात ताहिरा ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया अॻियां ॾाहींदे चयो त 5 ॾींहं अॻु मुख़ालिफ़ धुर मुख्य जवाबदार वकील तौफ़ीक सोलंकी फरज़ंद अली सोलंकी खुदाबख्श उर्फ खुदूस सोलंकी मक़तूल मैकेनिक नवीद सोलंकी जी ज़ाल मिसमात मुख्तार बेगम सालियूं मिसमात मीना मिसमात ज़रीना सोलंकी ऐं ॿियनि घरू अणबण सबबि असांजे भाउ नवीद सोलंकी खे क़त्ल कयो आहे। हुन चयो त 5 ॾींहं गुज़रण बावजूदि एसएचओ दादू मोहम्मद महमूद खान पठान असांजी एफआईआर दाख़िल न पियो करे। मुख़ालिफ़ धुर डीपीपी इक़बाल सोलंकी ऐं एएसआई मुख्तार सोलंकी असांजे मुख़ालिफ़नि सां मिली असांजे ख़िलाफ़ अदालत में हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। हुननि सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस सेशन जज दादू आईटी सिंध डीआईजी हैदराबाद एसएसपी दादू खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते क़त्ल जी एफआईआर दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करे असां न्याणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।